औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा कुल्ली वलियकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला अबाई फ़ी हाज़िहि स्सअ व फ़ी कुल्ली स्सअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरा व दलीलन व आइना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तवा व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला बिरहमतिक या रहमर राहिमीन सलवात। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सल्लल्लाहु वस्सलातु वस्सलामु अला हुसैनिल गरीबिल मज़लूम अल्लज़ी क़ाल इंद वक़्त विदाई मिनल ख़य्याम या ज़ैनब व या रुक़य्यतु व या सकीना व या जारियतु उम्मे ज़हरा अलैकुन्ना मिन्नी सलाम सलवात। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाहुम्मा मालिकुल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकिल खैर इन्नका लअला कुल्लि शैइन क़दीर सलवात। मुझे तमाम तर तारीफ़ूँ मुझे तमाम तर हम्दो सना उन ख़ालिक़ अकबर जे लाए जेको कुल्ले शैइन क़दीर। मुझे तमाम तर हम्दो सना उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाए जेको सरी और रज़ा है पंहिंजे बंदे सां जल्द राज़ी थियण वारो आहे। मुझे तमाम तर हम्दो सना उन अल्लाह हक़ीक़ी जे लाए जंहिं असां इंसान के अशरफुल मखलूक़ात जो लक़ब अता कयो आहे। उहे खुदावंदे आलम पंहिंजी पाक किताब क़ुरान मजीद में इरशाद थो फरमाए सूरे आले इमरान जी आयत नंबर 26 में छा इरशाद फरमायो आहे रब्बुल इज़्ज़त कुल्लिल्लाहुम्मा मुखातिब आहे हज़रत हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सां त चई छॾ अल्लाहुम्मा बारिला मालिकल मुल्क तमाम हुकूमतूं तुंहिंजे लाइ आहिनि। खुदावंदे आलम फरमायो त तमाम हुकूमतूं अल्लाह जे लाइ आहिनि। हुकूमतनि जो मालिक केरु आहे? अल्लाह आहे। तोतियल मुल्क मन तशा जंहिंखे तूं चाहीं उन खे हुकूमत अता करी व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा जंहिंखां चाहीं हुकूमत वापसि वठी
वो तो इज़्ज़ो मंतशा वो तो ज़िल्लो मंतशा, जंहिंखे चाहीं इज़्ज़त ॾी, जंहिंखे चाहीं ज़िल्लत ॾी। बेयदकल ख़ैर, तमाम तर ख़ूबियूं तुंहिंजे हथ में आहिनि। इन्नका लअला कुल्लि शैइन क़दीर, बेशक तू हर शइ ते कुदरत रखण वारो। खुदावंद आलम वाज़े हिन आयत में बयान करे छॾियो त खिलाफ़त उहदा इलाही आहे। खिलाफ़त छा आहे? उहदो इलाही आहे। त इन में मौलाना सफ़दर हुसैन नजफ़ी जंहिं तफ़सीर कई आहे इन जी, उहो बयानु कंदो आहे त कुझु माण्हुनि हिन आयत मां उहो नतीजो अख़ज़ कयो आहे त हिन आयत मां मुराद ईअं आहे त जंहिंखे बि अल्लाह हुकूमत ॾिए या जंहिंखां बि वापसि वठे उहो इरादा अल्लाह जे तहत हूंदो आहे। अगरि इहा ॻाल्हि असां अॻिते हलाए ॾिसूं त अगरि अल्लाह जंहिंखां चाहे पंहिंजो इरादे सां हुकूमत ॾिए थो, वापसि थो वठे, उहो इरादा अल्लाह जे तहत आहे, त गुज़रंदड़ ज़ालिम सितमगर जाबिर हुक्मराननि उन्हनि हुकूमत कई। ही आयत जेका आहे छा उन्हनि जे लाइ बि महर तस्दीक आहे? छा उन्हनि जे लाइ बि इहा आयत आहे त अगरि ज़ालिमनि हुकूमत कई, छा उन्हनि जे लाइ बि आयत आहे त अल्लाह उन्हनि खे हुकूमत ॾिनी? मोमिनात गिरामी, खुदावंद आलम क़ुरान मजीद मां सराहत सां ॿ लफ़्ज़ बयान कया आहिनि। कहिड़ा? लफ़्ज़ खिलाफ़त, लफ़्ज़ इमामत। निज़ाम विलायत, निज़ाम खिलाफ़त के खुदावंद आलम क़ुरान मजीद में वाज़े तौर ते बयान कयो आहे, जेको मां तव्हांजे साम्हूं बयान कंदमि। सभ खां पहिरियां खुदावंद आलम खिलाफ़त कंहिंखे अता कई आहे? हज़रत आदम अलैहिस्सलाम खे। खुदा फरमायो त मुंहिंजो सभ खां पहिरियों ख़लीफ़ो जनाबे आदम अलैहिस्सलाम आहे। सूरह बकरा जी आयत नंबर 3 में खुदावंद आलम फरमाए थो, वइज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति, जॾहिं मां अल्लाह फ़रिश्तनि जे साम्हूं पंहिंजो ख़लीफ़ो बणाए करे ज़मीन ते मोकिलियो। सभ खां पहिरियां ख़लीफ़ो केरु हुयो? हज़रत आदम अलैहिस्सलाम। हिन आयत में लफ़्ज़ जाइलुन आयो आहे। जाइलुन जो मतिलबु आहे बणाइण वारो। खुदावंद आलम फरमायो त ख़लीफ़ो बणाइण मुंहिंजो कमु आहे। इन्नी जाइलुन, इन्नी बेशक मां जाइलुन बणायो आहे। कंहिंखे ख़लीफ़ो बणायो? हज़रत आदम अलैहिस्सलाम खे। त ही आयत वाज़े थी करे त बणाइण कंहिंजो कमु आहे? अल्लाह जो कमु आहे, चाहे खिलाफ़त हुजे या इमामत हुजे। मोमिनात गिरामी तवज्जो मुंहिंजी तरफ़ रहे। त खुदावंद आलम बयान करे छॾियो, चाहे खिलाफ़त हुजे चाहे इमामत हुजे, बणाइण वारो अल्लाह आहे। हाणे जॾहिं खुदावंद आलम हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ख़लीफ़ो बणायो, फ़रिश्तनि एतिराज़ कयो। छा एतिराज़ कयो फ़रिश्तनि? त बारिल आहे, तूं उन खे ख़लीफ़ो थो बणाई जेको ज़मीन ते वञी करे फ़साद फैलाईंदो। फ़रिश्तनि जो मक़सदु इहो न हुयो त आदम वञी करे ज़मीन ते फ़साद फैलाईंदो, न बल्कि औलाद आदम जे लाइ। त खुदावंद आलम उन जे जवाब में छा फरमायो? इन्नी आलमु मा ला तालमून, जेको मां थो ॼाणियां उहो तव्हां नथा ॼाणियो। जेको मां ॼाणींदो, जेको मुंहिंजो इल्मु आहे उन खां तव्हां वाक़िफ़ न आहियो। वाज़े कंदी हलां त बेगुनाह फ़रिश्ता आहिनि, मासूम फ़रिश्ता आहिनि। उन्हनि चयो त बारेलाह ख़लीफ़ो न बणाए। जॾहिं खुदावंद आलम के बेगुनाह मासूम फ़रिश्तनि जी कमेटी पसंदि न आहे, इजमा क़बूल न आहे, सकीफ़ा में खुदा खे कीअं क़बूल हूंदो? खुदावंद आलम बणाए छॾियो ख़लीफ़ो कंहिंखे? हज़रत आदम अलैहिस्सलाम खे। उन खां बाद में अल्लाह जो ॿियो ख़लीफ़ो जनाबे दाऊद अलैहिस्सलाम। पहिरियों ख़लीफ़ो बणाइण वारो केरु हुयो? खुदावंद आलम फरमायो, इन्नी जाइलुन, बणाइण वारो मां आहियां, मूंखे हक़ आहे बणाइण जो। उन खां बाद में हज़रत आदम अलैहिस्सलाम के खुदावंद आलम ख़लीफ़ो बणायो। छा फरमायो? सूरह स्वाद जी आयत नंबर 26 में खुदावंद आलम फरमायो, या दाऊद इन्ना जअलनाका, इते भी लफ्ज़ जअलनाका, उते जाइलुन, इते इन्ना जअलनाका, तोखे बणाइण वारो
मां अल्लाह आया इन्ना जअलना का खलीफतन फिल अर्ज़ तो के ज़मीन ते खलीफ़ो बनायो आ फ़अहकमु हुकुम तो दिया बैनन नास मानन जे दरमियान बिल हक़ हक़ सां गॾु फ़ैसला कयो। सुभान अल्लाह। छा फरमायो खुदावंदे आलम ए दाऊद मां तव्हांखे खलीफ़ो बणायो आहे ऐं मां तव्हांखे हुकुम तो ॾियां त माण्हुनि जे दरमियान हक़ जा फ़ैसला कयो। तवज्जो आहे मोमनात गिरामी। उन खां बाद में जनाब दाऊद जो वारिस सुलेमान नबी उन जे लाइ आयत नाज़िल थी सूरह नमल जी आयत नंबर 16 में खुदावंदे आलम फरमायो व वारिस सुलेमान दाऊद असां सुलेमान के दाऊद जो वारिस करार ॾिनो। मोमनात गिरामी इन लफ़्ज़नि मां इन्हनि आयतनि मां वाज़े थियो त खुदावंदे आलम खलीफ़ो बणायो आहे लेकिन बणाइण जो हक़ सिर्फ़ पंहिंजे पाण खे ॾिनो आहे कंहिं ॿिए खे नाहे ॾिनो त वाज़े थी वियो खलीफ़ा लफ़्ज़ बणाइण वारो फ़क़ति अल्लाह। हाणे मां तव्हांजे साम्हूं पहिरियां मां ॿुधायमि त ॿ निज़ाम आहिनि निज़ाम इमामत निज़ाम खिलाफ़त जी शायदि तव्हांजे साम्हूं थोड़ी मां वज़ाहत कई तव्हांजी सम्झ में आयो हूंदो उम्मीद कंदमि। उन खां बाद में हाणे निज़ाम इमामत जॾहिं असां लफ़्ज़ खणंदा आहियूं इमाम असल में इमाम न आहे अमाम चयो वेंदो आहे साम्हूं वारे खे साम्हूं वारो जेको हुजनि उन खे अमाम चयो वेंदो आहे। जेको लीड करे जेको रहबरी करे जेको क़यादत करे उन खे इमाम चयो वेंदो आहे। इन करे असां चवंदा आहियूं त जेको नमाज़ पढ़ाईंदो नमाज़ पढ़ाइण वारे खे छा चयो वेंदो आहे पेश इमाम यानी क़यादत करे थो उहो इमाम बणिजी करे ॿियनि खे नमाज़ थो पढ़ाए। इन जो मतिलबु त हू अॻियां वेठल आहे उन जे पोयां ॿिया माण्हू आहिनि इमाम उहो ई आहे। त मोमनात गिरामी खुदावंदे आलम क़ुरान मजीद में इरशाद थो फरमाए सूरह बकरा जी आयत नंबर 126 में छा फरमायो ख़ालिक अकबर वइज़्ज़ब्तला इब्राहीम रब्बहू बेकालिमाति फतमहुन्न छा फरमायो त मां इब्राहीम के कुछ कलमात में आज़मायो जॾहिं उहे कलमात खां आज़माइण खां बाद में जॾहिं उन आज़माइश में मुकम्मल इम्तिहान में कामयाब थियो इब्राहीम खुदावंदे आलम फरमाए थो काल इन्नी जाइलो का लिन्नास इमामा ए इब्राहीम मां तोखे माण्हुनि जो इमाम बणायो आहे। छा फरमायो खुदावंदे आलम ए इब्राहीम मां तोखे माण्हुनि जो इमाम बणायो आहे। उन खां बाद में हज़रत इब्राहीम सवाल कयो काल मन ज़ुरियती बारलाहा मुंहिंजी अहल मुंहिंजी ज़ुरियत छा उन जे लाइ बि इहो उहिदो आहे। खुदावंदे आलम फरमाए थो काल यलना अहद ज़ालिमीन उहिदो ही ज़ालिमनि ते नथो वञी सघे ही उहिदो जेको आहे फ़क़ति मासूम जे लाइ आहे बेगुनाह जे लाइ ईअं न त ज़ुल्म बि कयो ऐं उहिदा बि माणियो। खुदावंदे आलम वज़ाहत करे छॾी ऐं इन आयत में बि लफ़्ज़ छा आहे जाइलक या जाइलोक खुदावंदे आलम फरमायो त बणाइण मुंहिंजो कमु आहे चाहे इमामत हुजे या खिलाफ़त हुजे। हाणे इन आयत मां टे शयूं वाज़े थियूं थियनि कहिड़ियूं टे शयूं त पहिरीं खुदावंदे आलम उन खे इमामत अता कई आहे इम्तिहान खां बाद में छा फरमायो ख़ुदा त मां इब्राहिम खे इम्तिहान में मुब्तला कयो इम्तिहान खां बाद में जॾहिं उहो पंहिंजे इम्तिहान में कामयाबु थियो आहे तॾहिं मां उन खे इमामत अता कई आहे। पहिरियां छा आहे इमामत इम्तिहान सां मिली आहे हज़रत इब्राहिम खे। ॿी शइ वाज़े थी थिए लिन्नास तमामु माण्हुनि जे लाइ इब्राहिम इमाम आहे त मोमनात गिरामी वज़ाहत सां बयानु कंदी हलां नबी जेके ईंदा आहिनि हिकु गुरू जे लाइ मख़सूस बि थी था सघनि लेकिन इमाम शुरू खां वठी क़यामत ताईं अचण वारनि माण्हुनि जो इमाम ई हूंदो आहे। आयत जी वज़ाहत इमामत मिले इम्तिहान का बाद में उन खां बाद में इमामत पूरे इंसानियत जे लाइ। टी ॻाल्हि खुदावंदे आलम इन में बि लफ़्ज़ जेको बयानु कयो जाइलो का बणाइण वारो मां अल्लाह आहियां। अचो ॾिसूं त हज़रत इब्राहिम
इमाम बणिजी विया, हज़रत आदम अलैहिस्सलाम खलीफ़ा बणिजी विया, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खलीफ़ा बणिजी विया, हज़रत सुलेमान खे खिलाफ़त मिली, आख़िरी असांजो खलीफ़ो केरु आहे? बिस्मिल्लाह। अचो मोमनाते गिरामी तवज्जो रहे तव्हांजी। गदीरे ख़ुम जे मक़ाम ते इन पाक उहदे खे मासूम जे हवाले कयो वियो आहे। कहिड़े तरीक़े सां? रसूल ख़ुदा जी आख़िरी हज 11 हिजरी, जंहिंमें रसूल ख़ुदा आख़िरी हज बजाए लाए करे ख़ुम जे मैदान में ईंदा आहिनि। ख़ुदावंद आलम जो हुकुम आयो आहे। कहिड़ो हुकुम आयो? या अय्युहर रसूल, ए रसूल बल्लिग, पहुचाए छॾ। सुभान अल्लाह। छा फरमायो ख़ुदावंद आलम? या अय्युहर रसूल बल्लिग, पहुचाए छॾ जेको मुंहिंजी तरफ़ां तव्हां ते नाज़िल थियो आहे। अगर तो न पहुचायो तो गोया तो रिसालत जो कोई कम ही अंजाम न ॾिनो आहे। तवज्जो रहे मोमनाते गिरामी। गदीरे ख़ुम जो वो मक़ाम आहे जिते शदीद गर्मी हुई। उन मक़ाम ते अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त पहुचाए छॾ। हिन वक़्त जेको मुंहिंजो पैगाम नाज़िल थियो आहे त काई अहम शइ हूंदी जंहिंजे लाइ रसूल ख़ुदा खे एतिरी ताक़ीद कई थी वञे, कोई अहम पैगाम हूंदो। रसूल ख़ुदा मजमे ते नज़र दौड़ाई आहे। तारीख़ में बयान आहे, मां पंहिंजा लफ़्ज़ बयान नथी कयां। रसूल ख़ुदा नज़र दौड़ाई आहे कंहिं ते? मजमे ते। ईअं महसूस थिए पियो त रसूल ख़ुदा कंहिंखे ॻोल्हनि पिया। जॾहिं रसूल ख़ुदा जी नज़र मौला कायनात अली इब्न अबी तालिब ते पई आहे, मौला के मिंबर ते घुरायो आहे। मौला जो बाजू बुलंद करके छा फरमायो आहे? मौला मन कुंतुम मौला फहाजा अलीयुन मौला, जंहिं जो मां मौला आहियां उन्हें जो अली मौला है। रसूल ख़ुदा जो इहो हैदरी 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 मोहम्मद वाले मोहम्मद पर खुलूस सलावत। छा फरमायो रसूल ख़ुदा? मन कुन तुम मौला फहाजा अलीउन मौला, जंहिं जो मां मौला आहियां उन्हें जो अली मौला। इहो विर्द अञा रसूल ख़ुदा जो ख़त्म न थियो। आयत नाज़िल थी सूरह माइदा जी आयत नंबर 3, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती रज़ियतु लकुम इस्लाम दीना। छा फरमायो ख़ुदावंद आलम? अॼु जे ॾींहुं दीन मुकमल थियो, नेमतूं तमाम थियूं आहिनि। ख़बर पई त अली अलैहिस्सलाम जी विलायत बाक़ी रहियल हुई जेका रसूल ख़ुदा पहुचाए छॾी आहे। त उन नुमाइंदे इलाही हज़रत अली अलैहिस्सलाम जे घर में हिकु ॿिए नुमाइंदे जी विलादत थींदी आहे। 3 शाबान 4 हिजरी ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत थींदी आहे ऐं इमाम जी शहादत 10 मुहर्रम अल हराम ते थी आहे। तवज्जो आहे मोमनात गिरामी। 3 शाबान विलादत 10 मुहर्रम शहादत थी आहे। त शाबान जो महीनो उहो महीनो आहे जंहिंमें काई शहादत न आहे। माहे मुहर्रम जो उहो महीनो आहे जंहिंमें का विलादत न आहे। असांजे ज़हन में हिकु सवाल ज़रूर ईंदो, बारेला तुंहिंजो पैगाम छा आहे? शाबान में काई शहादत न आहे, मुहर्रम में काई विलादत न आहे। अल्लाह चाहींदो जिते हुसैन जी ख़ुशी आहे उते कोई गम न आहे, जिते हुसैन जो गम आहे उते काई ख़ुशी न आहे। जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद, यजीदियत मुर्दाबाद, यजीदियत मुर्दाबाद, नारे हैदरी हैदरी, अज़मत इमाम हुसैन बुलंद तरीन सलावत। मोमनात गिरामी,
असां ज़ियारत आशूरा जॾहिं पढ़ंदा आहियूं न, उन में हिकु ॿ जुमिला आहिनि जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे मुखातिब करे चयो वेंदो आहे। उहे लफ़्ज़ इमाम जे लाइ छा आहे? वल वित्रल मौतूर, वल वित्रल मौतूर कंहिंखे चयो वेंदो आहे? इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे वितर चयो वेंदो आहे, हिक खे मौतूर चयो वेंदो आहे, सभिनी खां अलॻि इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे चयो वेंदो आहे। हाणे मां इन जी थोरी वज़ाहत कंदी हलां त ख़ुदावंद आलम इमाम हुसैन खे बिल्कुलु अलॻि रखियो आहे। अगरि 14 मासूमनि में बि ॾिसंदासीं त उन्हनि में बि हुसैन अलैहिस्सलाम अलॻि आहिनि। कहिड़े तरीक़े सां? उन्हनि जे नालनि में ॾिसूं त 14 मासूमनि में मोहम्मद बि 4 आहिनि, अली बि उन्हनि में 4 आहिनि, हसन बि उन्हनि में 2 आहिनि, लेकिन हुसैन फ़क़ति हिकिड़ो आहे। छो जो ख़ुदावंद आलम उन खे रखियो ई अलॻि आहे। वशफ़ा वल वितर कंहिंमें आहे? सूरे फजर जी आयत। असां सूरे फजर पढ़ंदा आहियूं, वल फजर वअयालिन अश्र वशफ़ा वल वितर। छा फरमायो आहे ख़ुदावंद आलम? फजर जी कसम, 10 रातियुनि जी कसम, 2 जी कसम ऐं 1 जी कसम। वज़ाहत कंदी हलां, इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम इन जी वज़ाहत फरमाई आहे। छा मौला वज़ाहत फरमाई आहे? त फजर मां मुराद असांजो पुटु मेहदी अलैहिस्सलाम आहे। सुभान अल्लाह। फजर मां मुराद असांजो पुटु मेहदी अलैहिस्सलाम आहे। अशर मां मुराद इमाम हसन मुज्तबा खां वठी करे इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम ताईं, हसन खां वठी हसन ताईं 10 इमाम ऐं 2 जेके आहिनि शफ़ा वल वितर 2 ऐं 1 मां मुराद 2 मौला कायनात ऐं फातिमा ऐं 1 मोहम्मद आहे। सुभान अल्लाह। ख़ुदावंद आलम सूरे फजर में 14 जो पैगाम ॾिनो आहे। बस ममनात गिरामी, हिन हुसैन जी जेतिरी ख़ुदावंद आलम अज़मत बुलंद कई आहे, ओतिरा उन जा मसाइब बि बुलंद आहे। अॼु पुरसो ॾियो जनाबे सैयदा ज़हरा खे ऐं रोई करे फरमायो, सैयदा तुंहिंजो हुसैन जो वॾो अरमान आहे। अज़ीज़ान गिरामी, इमाम हुसैन अलैहिस्सलाम असर आशूर जॾहिं सभु सहाबनि जा जनाज़ा खणी करे वापसि ईंदा आहिनि, पंहिंजी औलाद जा जनाज़ा खणी वापसि ईंदा आहिनि, त इमाम हुसैन अलैहिस्सलाम रवायतनि में बयानु थींदो आहे त मौला जूं 3 रुख़सतियूं आहिनि। पहिरीं रुख़सती मौला पंहिंजे पुटु जनाब इमाम सज्जाद अलैहिस्सलाम खां कई आहे। कहिड़े तरीक़े सां कई आहे? मौला जीअं मौला सज्जाद अलैहिस्सलाम जे ख़ैमे में ईंदा आहिनि त इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जी नज़र मौला हुसैन ते पवंदी आहे त हिकु आवाज़ बुलंद कंदो आहे। छा फरमाईंदो आहे मुंहिंजो मौला? बीमार सज्जाद फरमाईंदो, अम्मा ज़ैनब मूंखे सहारो ॾे, मां बाबा जी ताज़ीम में बीहण थो चाहियां। इमाम हुसैन फरमाईंदा आहिनि, सज्जाद पुट तूं बीमार आहे, तो तां ताज़ीम साकित आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जनाबे मौला सज्जाद अलैहिस्सलाम खे फरमाइनि था, सज्जाद बचड़ा मां इमामत जो दर्जो तोखे ॾियणु आयो आहियां, इमामत तुंहिंजे हवाले करणु आयो आहियां। ऐं सज्जाद बचड़ा 2 वसियत बि कयो थो वञाए। मौला सज्जाद फरमाईंदा आहिनि, बाबा कहिड़ी वसियत आहे? मौला हुसैन फरमाईंदा आहिनि, सज्जाद बचड़ा जॾहिं वापसि मदीने वञे न त मुंहिंजे शींहनि खे चवजां जॾहिं थधो पाणी पीअनि त मां हुसैन जी प्यास खे ज़रूरु यादि रखनि। सज्जाद बचड़ा ॿी मुंहिंजी वसियत इहा अथई, मुंहिंजे शींहनि खे चवजां
काश तहां करबला में हुजो हा, ॾिसो हा मां पंहिंजे बचन जे लाइ कीअं पाणी घुरियो आ। मोमनात गिरामी मौला सज्जाद खां विदा थी करे मौला जनाब ज़ैनब जे ख़ैमे में ईंदा आहिनि। जनाब ज़ैनब जे ख़ैमे में अची करे जनाब ज़ैनब के वसियत कई आहे। छा वसियत कई आहे मुंहिंजे मौला? मौला फरमाइनि था, भेण ज़ैनब हे तमाम मस्तूरात इस्मत तुंहिंजे हवाले आहिनि। ज़ैनब सज्जाद तुंहिंजे हवाले आहे, छो जो तूं मुहाफ़िज़ इमाम आहे। ऐं मौला फरमायो आहे, भेण ज़ैनब मूंखे पुराणो लिबास ॾे। जॾहिं मौला हुसैन पुराणो लिबास घुरियो आहे न, जनाब ज़ैनब सम्झी वई आहे त मुंहिंजे भाउ सां मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात आहे। मौला ख़ैमे जे दरवाज़े ते ईंदा आहिनि। जॾहिं दरवाज़े ते ईंदा आहिनि जनाब ज़ैनब चवंदी आहे, भाउ हुसैन थोरो बीहे हा। मौला फरमाईंदा आहिनि, भेण ज़ैनब छा ॻाल्हि आहे? जनाब ज़ैनब फरमाईंदी आहे, भाउ हुसैन अम्मा ज़हरा वसियत कई हुई, जॾहिं न हुसैन तोखां पुराणो लिबास घुरे त हुसैन जे गले ते मुंहिंजे तरफ़ां बोसा ॾिजां। मौला हुसैन फरमाईंदा आहिनि, हा भेण ज़ैनब मूंखे बि हिकु वसियत यादि आई आहे। सैयदा फरमाईंदी आहे, जी भाउ ॿुधाए। मौला फरमाईंदा आहिनि, भेण ज़ैनब जॾहिं पाण कूफा में हुयासीं न, बाबा जो आख़िरी वक़्तु हुयो, मूंखे बाबा वसियत कई हुई, फरमायो जॾहिं हुसैन तूं आख़िरी वक़्तु ज़ैनब सां मुलाक़ात करी न त मुंहिंजे तरफ़ां उन जे हथनि ते बोसा ॾिजां। अलगर्ज़ मोमनात गिरामी मुख़्तसर कंदी हलां, आख़िरी विदाई जनाब सकीना खां थी आहे। मौला जॾहिं खेमे खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि न, मौला हिकु दर्द भरिया जुमिला फरमाइनि। छा फरमायो आहे? हकल मार करे चए थो, सज्जाद। ॿियो जुमिलो फरमायो आहे, अब्बास, अकबर, कासिम, मां त तव्हांखे सवार करायो, लेकिन मूंखे कोई सवार कराइण वारो न आहे। जनाब ज़ैनब फरमाईंदी आहे, भाउ हुसैन मां ज़ैनब आहियां, ग़रीबी जो हुको न ॾे। जनाब ज़ैनब मौला हुसैन खे सवार करायो आहे। सवार कराए जॾहिं मौला मैदान जी तरफ़ हलणु शुरू कयो आहे त मौला जो घोड़ो हलण लाइ तयारु न आहे। मौला दर्द भरिया जुमिला चया आहिनि, हे ज़ुलजना छा तूं बि मुंहिंजो साथ छॾे ॾिनो आहे? ज़ुलजना पंहिंजे कदमनि जी तरफ़ इशारो करे चए थी, न मौला मां न साथ छॾियो आहे। जीअं मौला हुसैन ज़ुलजना जे कदमनि जी तरफ़ ॾिठो आहे न, चइनि सालनि जी मासूमा ज़ुलजना जे कदमनि में आई आहे। मौला हुसैन घोड़े तां लथा आहिनि, सकीना खे पंहिंजे सीने सां लॻायो आहे। बस मोमनात गिरामी मौला हुसैन पंहिंजी मासूम धीउ खे खयो आहे। रोई करे फरमाए तो सकीना, बाबा जो आख़िरी सलाम। बस मोमनात गिरामी मौला हुसैन का जनाब सकीना एक सवाल कयो आ, बाबा ॿुधा मुंहिंजे विरसे में छायो आ? बाबा अकबर के तू करबला जी जागीर ॾिनी आ, असगर के पाण सां वठी वियो आ। बाबा मुंहिंजी विरासत में छा मिलियो आ? मौला हुसैन फरमाईंदा आहिनि, सकीना दी शाम जा बाज़ार तुंहिंजी विरासत में आहिनि। जनाब सकीना रोई करे फरमाए थी, बाबा ॿियो छा विरासत में मिलियो आ? मौला फरमाईंदा आहिनि,
अलगर्स ममना तेरा में मुख्तसर कंदे हला मुझो हुसैन अची वयो मैदान करबला में रवायतन में मिलंदो हर अंबिया करबला में मौजूद आदम खां वठी ख़ातम ताईं सब नबी मौजूद आहिनि बस ममना ते गिरामी मौला हुसैन जी शहादत जो वक़्तु आयो आहे मौला ते पहिरीं ज़रब हलिया आदम करबला छॾिया ममना ते गिरामी बि ज़रब हलिया नूह जंद करबला छॾिया जॾहिं टे ज़रब हलिया इब्राहिम करबला छॾिया रोई करे फरमाए तो नबियन जा सरदार नबी तू जान तुझी करबला जाने ओ जॾहिं मां इस्माइल कुर्बान कयो पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी ममना ते गिरामी जॾहिं चौथी ज़रब हलिया रसूल करबला छॾिया फरमाए तो याली तू जान करबला जाने जॾहिं पंहिंजे ज़रब हलिया मौला काइनात करबला छॾिया रोई फरमाए तो ज़हरा तू जान तुंहिंजो हुसैन जाने जनाब ज़हरा झोली वधाए करे आसमान जी तरफ़ मुंहुं करे फरमायो मुंहिंजो अल्लाह गवाह रहिजा ओहे मुंहिंजो हुसैन जेके मां चकियो पीए पालियो मुझे अल्लाह तो गवाह रह जाए मुझे हुसैन हलगर्ज ममना ते गिरामी मौला जी शहादत थी जनाब ज़हरा बकिया छॾे करे करबला में आया बस ममना ते गिरामी जनाब ज़हरा सब अंबिया सां मुखातिब करे हिकिड़ो जुमिलो चयो रोई करे फरमाई तो हली अचो ॾिसो अॼु मां हुसैन जी कीअं क़ुर्बानी ॾिनी अल्लाह लानत अलाए अला क़ौम सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।